जी बिल्कुल सखर तोड़े भरपासे वारे इलाइक़नि में सर्दी सबब जेका सो थधि जी लहर आहे। शहर तोड़े भरपासे वारे इलाइक़नि में सिंध जी सकाफ़त मच कचहरियुनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। हिन वक़्तु असीं सखर शहर में मौजूदु आहियूं, जिते शहरी बाहि बारे मच कचहरी में थधि खे इंजॉय करे रहिया आहिनि। अचो हिते मौजूदु हाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मच कचहरी असांजी पुराणी तहज़ीब आहे, हज़ारे साल खां हलंदड़ आहे। उनखे बरक़रार रखंदे असांजे सर्दीअ जे मौसम में पंहिंजे क्लासमेट दोस्तनि खे ऐं क्लास टीचरनि खे सर्दी मौक़े में फ़ाइदो वठी असां सॼी संगत खे हिते घुरायो आहे। ऐं हीअ सिंध जी सकाफ़त आहे, इहा अॼु जी सकाफ़त न आहे, पुराणी सकाफ़त आहे। अॼु इहे पुराणा दोस्त पुराणा टीचर हिते महफ़िल में ॾिसी ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थियाऊं, ॾाढो बहितरीनु मज़ो आयो आहे। रिवायतूं त हूअं ई रिवायतूं हूंदियूं आहिनि, रिवायतूं बरक़रार बि रहंदियूं आहिनि, पर रिवायतुनि जी ख़ूबसूरती आहे त माना उहे दोस्तनि सां गॾु सेलिब्रेट कयूं वञनि त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। तव्हां ॾिसो त हिन मच कचहरी जी सभु को वॾी ख़ूबसूरती आहे त असांजा असातिज़ा किराम जिन्हनि असांखे वक़्तु ॾिनो, जिन्हनि असांखे पंहिंजो रतु ॾिनो, अॼु उन्हनि असांखे इन मंज़िल ते पुॼायो आहे जो असां अॼु सुठनि जायुनि ते पहुतल आहियूं। ऐं हीअ तव्हां रंग ॾिसी रहिया आहियो मच कचहरीअ जे नाले सां, इहो असांजे सिंध जे कल्चर में आहे इहा शइ। त अॻे दौर में इहे ओताकूं क़ाइमु हूंदियूं हुयूं, उन्हनि ओताकनि में मच ॿारे करे वॾा कचरी कंदा हुया। पोइ इहो जस्तो ॾियां मां पंहिंजे जेको आहे मोहम्मद यूसुफ कामिड़ खे, जिन पंहिंजनि पुराणनि उस्तादनि खे यकसां करे गॾु करे ऐं पुराणनि दोस्तनि खे हिकु जाइ ते इकठो करे हिकु सुठे शागिर्द जो सबूत ॾिनो। हीअ असांजी सिंध जी सकाफ़त आहे मच कचहरी, जेका सदियुनि खां क़ाइमु ऐं दाइमु आहे, रहंदी। जन कोई ख्वाब हो सोने सजण जे मुंह ते अधूरो नकाब हो। अखियूं खणी जे हुन ॾिठो मुंहिंजो त होश वियो, सीने में दिल जी जाइ वई ख़ाली थियो छुटो। मच कचहरी में मौजूदु हाज़रीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उनजो चवणु आहे त थधि जो फ़ाइदो वठंदे उन्हनि दोस्तनि खे जेको आहे सो मच कचहरीअ में शरीक कयो आहे। हिन जो चवणु आहे त अहिड़ियूं मच कचहरियूं हमेशह थींदियूं रहनि। कैमरामैन सलाउद्दीन समेजो सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।